नाज़िन हिंगोर चाभर सां शहीद ख़ैर मोहम्मद जो सालियाने उर्स शुरू थी वियो आहे। अक़ीदतमंदनि ऐं पांधेड़नि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे शमसुद्दीन राजवर पंहिंजी रिपोर्ट में। हिंगोर जा बरसा शहीद ॾाढे ख़ैर मोहम्मद जो सालियानो 3 ॾींहंनि वारो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अक़ीदतमंद तोड़ी पांधेड़ा जेके आहिनि पहुतल आहे। असीं मौजूदु आहियूं उर्स मुबारक में। अचो त उते जेके पांधेड़ा आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेके मल पहलवान आहिनि, मल जा चोटी जा मुक़ाबले थिया आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु हिते जेके सियासी समाजी अॻवान आहिनि जिन या दुकानदार आहिनि जिन मेले में शिरकत करे दुकान लॻाया आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो वधीक उर्स बाबति छा चवणु आहे। जेको आवाम मारूड़ा ॾियनि था असां उहे खाऊं था, पंहिंजे बचनि खे बि खारायूं था। असांजे सरकारी को वज़ीफ़ा न मिलिया आहिनि, न कुझु सरकार असां अॼु ताईं ॾिनो ई आहे। हेतिरा असांजा पहलवान आहिनि, सीनियर आहिनि, उन्हनि खे न ड्यूटियूं न कुझु बि न आहिनि। क्रिकेटर रांदीगर आहिनि, उन्हनि खे नौकरियूं बि उन्हनि जे 20 गाॾियूं कढनि, उन्हनि जो वॾो तादाद। असांजे पुराणी 100 माना हज़ारे करोड़े 100 साल क़दीमी रांदि आहे असांजी पहलवानी। मौला अली मुश्किल कुशाई पहलवानी आहे, उनजो कोन अहमियत ई का कंदा जन। जलेबीअ जो बि असां वटि मिठाई आहे, लॾूअ जी बि आहे, कारो मेसू आहे, ॼमूं आहे, किशमिश आहे, अछी मिठाई आहे। असां वटि सुठे नमूने सां हिते पैमाने सां आवाम जो साथ हूंदो आहे। उर्स में असांखे 10-12 साल थी विया आहिनि। माण्हुनि जी महिरबानी आहे जो असांजी हिमत अफ़ज़ाई कनि था। बाक़ी सिंध सरकार जेको कुझु बि कयो आहे, असां सकाफ़त खाते वारनि जे लाइ का शइ न थी आहे। जेके बि असांजा पहलवान आहिनि, असांजी ख़तरनाक में ख़तरनाक मल असांजी रांदि आहे। असांजो जेको शोबो आहे, हर रांदि खां असांजो शोबो मल रांदि वधीक आहे। असां रिपड़ी बारे खां आया आहियूं, पाण जागीराणी आहियूं, ठीकु आहे। धंधो माशाअल्लाह अॻम भलो थींदो, हेल घटि थो थिए पियो, महांग पए हिसाब सां। जेॾो महांग आहे, वरी राति तेल चाढ़ियो अथऊं, माण्हू वठनि ई कुझु कोन था पिया। हे महांगो आहे त धंधा कारोबार बंदि थी वेंदा हर शइ। अॼु तेल चढ़ियो, सुभाणे वरी खाधे पीते जूं शयूं चढ़ियूं, माण्हू ईअं ई खाइण पीअण में परेशान थियो। असांखे रांदीका काॾों वठंदे, इलाही महांग आहे। ईंदा आहियूं 12 महीने, कॾहिं कहिड़े मेले ते, कॾहिं कहिड़े मेले ते, जिथे नसीब हूंदो आहे। हा, उर्स मुबारक में परे परे खां आयल पांधेड़नि, अक़ीदतमंदनि, दुकानदार ऐं मल पहलवाननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन हसनैन राजपर सां गॾु शमीज़ुद्दीन राजपर, धरती टीवी हिंगोर।